अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही खानपुर मार जे मेडिकल स्टोरन ते जेके नकली दवायूं ऐं सैंपल दवायूं विकिरो कनि पिया उन्हनि ख़िलाफ़ सखर जे हेल्थ केयर कमीशन जे ऑफिसरनि पारां छापो आयो हो कुझु ॾींहं पहिरियां। हाणे उन जे ख़िलाफ़ माना छापे हणण खां पोइ तालो हणण खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ साॻी अस्पतालूं खुली वियूं आहिनि। ड्रग इंस्पेक्टर पंहिंजी रिश्वत एवज़ उन्हनि खे बंदि करण खां पोइ वरी सियासी सिफ़ारिश ऐं कुझु पैसनि जे एवज़ उहे अस्पतालूं खोले छॾियूं आहिनि। तव्हांखे ॾेखारींदो हलां, ही उहे लाइव मंज़र आहिनि जेके अस्पताल वाक़ई स्टान ते क्लिनिक आहे जंहिं ते ड्रग इंस्पेक्टर बंदि कया।